शेयर थिए पई साईं? स्क्रीन शेयर थिए पई साईं? हाँ सही है सही अगरि है थिए थी पई पई। वाह। हा थिए अल्हम्दुलिल्लाह। पई। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। हिन जा असां इहे सभु पढ़ी आया आहियूं, जेके बि हिते लिखियल आहिनि उहे सम्झी आया आहियूं। हिते हिकिड़ी मां ग़लती कई, ऐन ॾिनो हो, हिते हमज़ा ईंदो आहे, इस्तिनाफिया चइबो आहे। हा ग़लती कंहिं उस्ताद मुंहिंजे पकड़ी। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदना इल्मन अजमईन। अगेन हिकिड़ी ॻाल्हि अहमियत इहा आहे हिन में, क़ुरान पाक जी हीअ आयत ईअं न आहे उन में रब्बि ज़िदनी इल्मा आहे फ़क़ति। त हीअ जेका आयत आहे पूरी जेका आहे इहा आयत क़ुरानी न आहे, हीअ सभु सिर्फ़ु दुआ आहे हीअ। आमीन। अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मरहबा यानी भली कराए बिकुम अवां खे फिल फ़स्ल क्लास में। रबी असर वर अतो असर व तमिम बिल ख़ैर, मुंहिंजा रब आसानी करे मुश्किल न कराए, मामले जी पुॼाणी कर बहितर नमूने। अल्लाह मनफ़अना बिमा अल्लमतना, अल्लाह फ़ाइदो ॾे असांखे उन शइ सां जेको तूं असांखे सेखारियो आहे। वो अल्लिमना, ऐं सेखार असांखे, मां यनफ़अना, जेको फ़ाइदो ॾे असांखे। मां जो मतिलबु हूंदो आहे जेको। मां जा घणा मतिलब हूंदा आहिनि, पर हिते थींदो छा? जेको। ठीकु आहे न। हिनखे इस्म मौसूल चवंदा आहिनि अरबी में। पर अलिमना, सेखार असांखे इल्म, मा यनफ़अना माना जेको फ़ाइदे वारो हुजे असांजे लाइ। व ज़िदना, असांखे वधाए छा में? इल्मा, इल्म में। आमीन या रब्बल आलमीन। गुज़िरियल क्लास में असां 170 ऐं 171 आयतुनि खे ख़ासि तौर ते सिखियो होसीं। त 170 नंबर जेका आयत आहे, 170 नंबर, उहा सभिनी इंसाननि खे अलाह पाक जो ख़िताबु आहे। कहिड़ो ख़िताबु आहे? उहो इहो आहे त ए माण्हू, इंसानो, हक़ीक़त में तहक़ीक़ आयो तव्हां वटि ही रसूल। ही कंहिंजे बाबति अलाह पाक ॻाल्हि थो करे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे बाबति। ऐं कंहिंखे थो चवे? न मोमिननि खे, न काफ़िरनि खे, न मुनाफ़िकनि खे, न यहूद ईसाई, इंसान, सभिनी इंसाननि जे लाइ। त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आहे तव्हां ॾे, छाजे लाइ? हा, कीअं आयो आहे? हक़ सां आयो आहे। हक़ कहिड़ो? मिन रबिकुम, पंहिंजे पढ़ण वटां हक़ सां आयो आहे। क़ुर हक़ आहे। ठीकु आहे। तंहिं करे ईमान आणियो चङो आहे मथसि, माना उन ते पोइ ईमान आणियो। पर जेकॾहिं ईमान आणियूं त उहो छाजे करे? छो जो ख़ैर लकुम, उहो तव्हांजे लाइ चङो आहे। पहिरीं अलाह पाक असां ज़िक्र कयोसीं, वरी ॿीहर था चऊं त क़ुर पाक में कमाल आहे उनजे तरीक़े जो। जो अलाह पाक हिते हुकुम त ॾिनो आहे, फ़आमिनू माना ईमान आणियो। उनजो सबब बि ॿुधायो अथई। पर ईमान आणियो त माण्हू चवंदो छो? उनजो अलाह साईं पहिरियों अॻु में ॿुधाए चुको लॉजिक। पहिरियों दलील ॾिनो आहे अलाह पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे लाइ त उहो हक़ सां आयो आहे, तव्हांजे रब वटूं। पोइ चयो अथई त हुन ते ईमान आणियो। वरी पोइ ॿी ॻाल्हि इहा कई अथई त इहो तव्हां लाइ चङो आहे। पर जेकॾहिं भला को इन ॻाल्हि खे नथो ॿुधे, अलाह जी ॻाल्हि बि नथो सम्झे, त पोइ अलाह पाक उन लाइ बि हिते ज़िक्र करे छॾियो। वइन तकफ़ुरू, ऐं जेकॾहिं तव्हां इनकार कंदव। हाणे इन माना शर्त आहे। शर्त माना तव्हां इनकार कयो त पोइ छा थींदो? ईअं चइबो आहे न, जेकॾहिं तूं कंदे त पोइ को कॉन्सिक्वेंस त हूंदो न कोन। जो न छा, पोइ अलाह पाक चए थो इन वरी बेशक। अलाह पाक जेको कॉन्सिक्वेंस ॿुधाए थो, उनजो नतीजो ॿुधाए थो पियो, उहो माना ताक़ीद सां ॿुधाए पियो त बेशक लिल आहे, अवा लाइ, बेशक ई, बेशक अलाह जो ई आहे जेकी आहे आसमाननि ऐं ज़मीन में। माना अलाह पाक जी ज़ात त क़ादिर आहे, सभु शइ उन जी आहे जेका बि आसमाननि में ऐं ज़मीन में आहे। पोइ जेकॾहिं तव्हां इनकार कंदव त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? आसमान ऐं ज़मीन में जेका बि मख़लूक़ात आहे उन ते अलाह ते जेका ईमान आणे थी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि अलाह जो रसूल मञे थी पई, तव्हां भले न मञो। ठीकु। वकान अलाह अलीमन हकीम, अलाह आहे ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। ऐं असां इहो ज़िक्र कयोसीं त हिते त अलाह पाक इहो इंसाननि सभिनी खे चयो आहे त जेकॾहिं तव्हां ईमान नथा आणियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते, त ज़मीन
न ऐं आसमाननि जो मालिक त अलाह ई आहे, हा न। पर अॻिते जेकॾहिं हलूं था पिया त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र थो अचे सूर इब्राहिम जेका 14 नंबर आहे उन में हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे उमत खे चयो, क़ौम खे चई, उमत चइजे, काल मूसा कंहिंखे चई, पंहिंजी क़ौम खे, पंहिंजी उमत खे चई, इन तकफुरू, जेकॾहिं तव्हां इनकार कंदव, अंतुम, ठीकु आहे, माना तव्हां, वमन फिल अर्द जमीअन, माना ॿी जेका बि ख़लक़त आहे कुल ज़मीन में, जेकॾहिं उहा बि इनकार करे, पोइ बि छा थींदो वरी पोइ माना माना जवाबु शर्त थी थिए थो, शुरू थो थिए, इन वरी हिन मूसा अलैहिस्सलाम चयो आहे, बि इन जी ॻाल्हि कई अथई, जंहिं ॿोली में हूंदो, पर अलाह पाक जेको चयो आहे इन माना बेशक अलाह चाहे लॻनी उन में, हुते अलाह पाक ज़िक्र छा कयो आहे, अलाह पाक जे लाइ आहे जेको बि आहे आसमान ऐं ज़मीन में, इहो अलाह पाक थो चवे इंसाननि खे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजी क़ौम खे चयो आहे त ॻाल्हि साॻी कई अथई, पर हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि त बेशक अलाह गनी आहे, बेपरवाह आहे, हमीद आहे, हुनजी साराह थियल आहे, तव्हां भले न मञोसि, न कयो सुभान अलाह, न कयो अल्हम्दुलिल्लाह, न कयो जेको आहे शुक्र हुनजो, न मञो हुनखे, न कयो इबादत, त कहिड़ो फ़र्क़ु पइजी वेंदो। जेको बि आहे ज़मीन में, हिकिड़ो मिंट, हिते समावात न चयो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम, अलाह पाक जॾहिं ज़िक्र कयो आहे त ज़मीन ऐं आसमाननि जो ज़िक्र कयो अथई, मूसा अलैहिस्सलाम जॾहिं चए थो पियो त फिल अर्द आहे, छड़ो छो, ॾिसो केॾी क़ुर पाक में तॾहिं त को ग़लतियूं न कढी सघियो आहे, ज़मीन ऐं आसमाननि जो मालिक अलाह पाक आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेका ॻाल्हि कई आहे क़ौम खे, जेका उहा सम्झे, उन ते ऐतराज़ न करे, मलाइका त कोन वेठा आहिनि न क़ौमनि, तो कीअं अलाह जी इबादत कनि था, या मञनि था अलाह, नथा मञनि, पर जेको गुमराही थो करे त निस्बत कहिड़ी थो ॾिए त तव्हां त न मञो, पर धरती ते जेका बि मख़लूक आहे उन खां काफ़र इनकार कंदो त ॿी धरती ते का मख़लूक कान्हे का, को जानवर कोन्हे, जिन कोन्हनि, या असां हिते सऊदी अरब में वेठा आहियूं, जेको उन ज़माने में हिजाज़ में, त भला ॿिए हंधि जेको आहे दमिश्क में, मिस्र में, ॿिए हंधि क़ौमूं कोन्हनि के, आहिनि न, उन को त इनकार कोन करे सघंदा न। तव्हां त भले इनकार कयो, भले हिकिड़ी सॼी ज़मीन ते जेका बि मख़लूक आहे उहा इनकार करे, अलाह खे फ़र्क़ु कोन पवंदो, अलाह गनी आहे, हमीद आहे, साराहियल आहे, सुभान अलाह, केॾा सुहिणा लफ़्ज़ आहिनि। सो असांजो शुक्र कजे अलाह पाक जो अलाह पाक असांखे उन्हनि मौक़ो आहे जेके अलाह पाक ते ईमान था आणनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते ईमान था आणनि। असां कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि जंहिंजे करे असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो उमती जो शरफ़ मिलियो आहे, वॾो दर्जो आहे इहो, अलाह जो शुक्र आहे असांखे। बसि हीउ छा कजे पियो, अलाह जो शुक्र ई कजे। पोइ 71 में, 171 में अहले किताबनि, अहले किताब माना यहूदी ऐं ईसाई, उन में अलाह पाक हुकुम थो करे, ॿ हुकुम, हुकुम लाइ असां वटि जेका आहे ऐं करण लाइ जेको हुकुम ईंदो आहे, त हिकु हुकुम आयो आहे न कयो, न कयो जो लफ़्ज़ लाइ असांखे कहिड़ो क़ुर पाक में लफ़्ज़ ईंदो आहे, जेका शइ न कयो चवणो तुंहिंजे, हिकिड़ो हर्फ़ ईंदो आहे जंहिंमें ख़बर पवंदी आहे त अलाह पाक चए थो न कयो उहा शइ, ला, ला नाही आहे, उहो न कर हूंदी आहे त न कयो, अलाह पाक चए थो हिकिड़ी शइ न कयो, ॿियो वरी चए थो त हिकिड़ी शइ कयो। हाणे ॾिसूं त कहिड़ी शइ को न कर थी आहे, या अहल किताब, अहल किताब वारो, ला तग़लू दीनकुम, इहा ला नाहिया थी वई, हुकुम आयो त न कयो, छा न कयो, न तव्हां लंघो, गुलू चइबो आहे लंघण खे, हद खां वधीक लंघी वञणु, ठीकु आहे न, न तव्हां हद खां लंघो पंहिंजे दीन में, लंघो माना छा, लंघो माना रस्तो न, हद खां लंघो, हद खां न वधो पंहिंजे दीन में, हद खां, ॾिस लिखियल आहे न हिते, ला तग़लू फी दीनकुम, न तव्हां लंघो पंहिंजे दीन में हद खां, वला तकुलू, ऐं ला नाहिया, न कर थी करे न चओ, ला तकुलू, न तव्हां चओ, हिता माना तव्हां, न तव्हां चओ, अलाह, अलाह मथां, इल हक़, सवाइ हक़ जे, अलाह जी ॻाल्हि जेकॾहिं कयो त हक़ जी ॻाल्हि कयो, न हक़ जी ॻाल्हि अलाह ते न कयो। हिते अलाह लिखियलु आहे, किन किन जायुनि ते अॻिते ॾिसंदासीं त को लफ़्ज़ ईंदो इलाह, इलाह ऐं अलाह में फ़र्क़ु आहे, हीउ चइबो आहे न कंहिंजे मथां कूड़ न हण, हीउ त माना अलाह जे मथां कूड़ न हणो, अलाह जे लाइ बाबति सचो सच ॻाल्हायो, खुलो चइबो आहे वधा खे,
ऐं वधा कहिड़ो कंदा हू त ईसा इस्लाम खे अलाह जो पुटु करे मञूं। ऐं कीअं पुटु करे मञूं हुननि जो ही तक़रीबन हज़रत ईसा इस्लाम खां 200 साल पोइ ही कॉन्फ्रेंसूं पाण में वेठियूं ॿियो टियों उन्हनि सोचियो त जेको आहे हाणे कीअं कजे कीअं न कजे। हज़रत ईसा इस्लाम जी ख़लक़त, मां हिकिड़ो तफ़सीर ॿुधी पिया त हज़रत ईसा इस्लाम जी ख़लक़त, हज़रत ईसा इस्लाम जो अलाह ॾे मथे खॼणु, इहे ॿई जेके आहिनि हक़ीक़त में इहे जेके आहिनि न माना आज़माइश आहे सभिनी जे लाइ। जेको हिनखे मञे अलाह जी ॻाल्हि खे, जेको न मञे अलाह जी ॻाल्हि खे। पोइ ईसाइनि हुनखे छा करे ॾिठो, उन ते ईसाइनि चयो त भई अलाह आहे हिनखे त, छो जो अलाह पाक हज़रत ईसा इस्लाम खे मसीह चयो आहे क़ुर पाक में। मसीह माना जेको छुई करे, जेको कंहिंखे बि छुए या टच करे हुनजो इलाजु करे छॾे, त मसाया थींदो उहो। अलाह मसाया सॼो आहे। पर हुननि इहा ताक़त ॾिठी त इहा ख़ुदा जी ताक़त आहे। मुर्दनि खे बि अलाह पाक हुनखे ताक़त ॾिनी ईसा इस्लाम खे, त मुर्दनि खे बि जीअरो पोइ करे। त ही त जे ख़ुदा आहे। ईअं न त बि ख़ुदा जी मदद सां ख़ुदा हुनखे मौजूदो अहिड़ो ॾिनो आहे जो मुर्दनि खे ज़िंदा करे सघे पियो, त पर हुन ॾिठो त इहो त ख़ुदा आहे। बहरहाल 200 सालनि खां पोइ तसलीस जो कानून इहो आयो, ट्रिनिटी जेके चइजे, डॉक्ट्रिन ऑफ ट्रिनिटी। पीउ माना हूंदो उन में, पुटु हूंदो ऐं हिकिड़ो रूल कुदुस। हे मुंझा पिया आहिनि ईसाई पंहिंजे, वीचारा हुनखे सम्झाए बि कोन था सघनि किथे। पर हुननि बसि इहो मञे छॾियो आहे, मञे छॾियो आहे। हाणे काॾे वञनि? हिकु आहे ख़ालिक़, जेको पहिरियों नंबर आहे, माना उन खां पोइ ॿिए नंबर ते हुनजो पुटु आहे, जेको आहे ईसा सलाम नौज़ बिल्ला मिना। हिकु अलाह, अलाह जो पुटु, ॿियो रूल कुदुस, पाक रूह, जेको अलाह जी रूहानी मौजूदगी हिदायत आहे। हाणे इहा हिननि जो ठहे कोन पियो। कोई हिनखे चए बाबा अलाह थींदो वरी पुटु थींदो, त ईसा आहिनि मोई के हुननि जा मुखालिफ़ थी पिया। पोइ बहरहाल इहो आहे त पोइ उनखे हिननि वरी ईअं हिकिड़ो तरीक़ो ॾिनो, ही डॉक्ट्राइन आहे हीअ, हे फादर, सन ऐं होली स्पिरिट, ठीकु आहे न। हिन में हिकिड़ो ख़ुदा आहे, वरी अलॻि बि आहे, त हिननि सां गॾु बि आहे। मतिलबु मुंझारे वारो मामिलो आहे, सम्झ में कोई कोन थो अचे। त उन ते इहो आहे हिकिड़ो ॿियो हिन में ईंदो। हा ही त हिननि छा कयो, पोइ डिसाइड कयूं त माण्हुनि खे सम्झाइजे कीअं। हुननि वरी ईअं चयो त भई जीअं गुल हूंदो आहे, वरी हुन में ख़ुशबू हूंदी आहे, वण बि गुल जो आहे, त वण जो वण, वरी वण में गुल, गुल में ख़ुशबू, त इहे टई गॾु आहिनि न? इहे टई गॾु न आहिनि इहे। वण आहे त हिकिड़ो ई आहे बसि। जॾहिं तव्हां गुल जी ॻाल्हि कंदव त उहो गुल आहे, उहो कंहिंमें पियो आहे। पोइ हाणे इंटरनेट खे ईअं करे मुका, पोइ वरी हिनखे छा चऊं, शख़्सियत करे छॾियऊं। भई हिकिड़ो पीउ जी बि हिकिड़ी शख़्सियत आहे, पुट जी बि हिकिड़ी शख़्सियत आहे, रूल कुदुस बि हिकिड़ी शख़्सियत आहे। टई गॾु आहिनि, पर टई गॾु न आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो, मां मथो फिरी थो वञे सोचे सोचे, त इन में मक़सदु छा थो निकिरे? माना मुंझा पिया आहिनि पाण ई। बहरहाल हिनखे हू अकनूम चवंदा आहिनि, त अकनूम हे अकनूम हिन सां। बहरहाल न त कोन था वञूं घणो। अलाह पाक आयत इहे चए थो त इन मल मसीह ई सभु नो मरियम, इहा जेका हाणे साईं ॻाल्हि कईसीं, अलाह पाक ईसा सलाम खे छा थो चवे त इन मल मसीह, फ़क़ति छा आहे, इहो मसीह आहे जेको अलाह साईं पाक हुनखे मोकिलियो आहे। ईसा आहे नालो हुनजो, पुटु आहे मरियम जो, रसूल आहे अलाह जो। इहे अलाह पाक टे ॻाल्हियूं करे छॾियूं। हिकु मसीह आहे, नालो ईसा अथसि, पुटु मरियम जो आहे, ॿ ॻाल्हियूं। ऐं टियों रसूल आहे अलाह जो, बसि रुॻो एतिरो आहे। तव्हां अलाए कहिड़ा था मथां हाणो, किताब था लिखो, बेकार, सम्झो ई नथा। एसि ताईं इहो पूरो थी वियो। हाणे असां चऊं था पंहिंजी आयतुनि ते, 172 खां 76 ते। हिन में टे ॻाल्हियूं तमामु अहम आहिनि। तव्हां ॾिसो त हीउ लिखियो पियो आहे, मां हेठों हितां था हलां, हितां हेठों था हलूं, या बल्कि मसीह अलैहिस्सलाम जो ज़िक्र वरी हिते अचे थो पियो। तव्हां ॾिसो हिते लिखियो पियो आहे, आर न कंदो। आर छा थींदो आहे? आर माना हिकिड़ो पाण खे घटिताई महसूसु करणु, दिलि न चवणु, उहा करणु, का ॻाल्हि थियणु। माना फॉर एग्ज़ाम्पल, हिकिड़े माण्हू खे तव्हां चओ था पिया त भई मां तोखे लैपटॉप, मां कंप्यूटर थो वठी ॾियां, चए लैपटॉप सही मूंखे खपे, तोशीबा जो, मूंखे HP जो न खपे, इहो घटि क्वालिटी वारो आहे ऐं उहो वधीक वारो आहे। त पोइ ॼण उहो आर महसूसु कंदो ॿुधाइण में, त मूंखे लैपटॉप आहे ई कोन। को कॉलेज में स्कूल में पढ़े थो पियो, को वॾे स्कूल में पढ़े थो पियो, ॿुधाईंदे कंहिंजो माउ पीउ ग़रीब आहे त आर महसूसु कंदो आहे, त मां पंहिंजो पीउ मां कीअं ॿुधायां त मुंहिंजो ग़रीब आहे। के कंहिंखे चएसि ट्रेवल कर, जेको आहे जहाज़ में, हिकिड़ो कंदो आहे ट्रेवल जहाज़ में, ॿियो करे हुन में, हुनखे जेकॾहिं जहाज़ वारे खे चइबो त भई तूं रेल ते वञु, या सेकेंड क्लास में, उहो बि चवंदो मां ईअं कीअं आर महसूसु कंदो, हुन घटिताई महसूसु थींदी।
माना जेको घटिताई तो महसूसु करे, उहा ॻाल्हि जेका ॿिए माण्हू त को करे थो न पियो, त पोइ माना इहो मग़रूरी आहे। त मग़रूरी थी वेंदी जेकॾहिं को आर महसूसु कंदो त अलाह पाक हज़रत मसीह सलाम लाइ चवे थो पियो आर न कंदो त हू अलाह जो बानो आहे। हाणे हीउ लफ़्ज़ ॾिसो, अच्छे में लिखियलु आहे न, हिन खे हेॾे करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? हिन सां कहिड़ो फ़र्क़ु थो पइजी वञे? तव्हां ॾिसो, हिन जो मतिलबु छा आहे? कंदो माना छा? कंदो जो ज़मानो कहिड़ो आहे? हाल आहे, मादी आहे या मुस्तक़बिल आहे? मुदारे मुदारे आहे बिल्कुलु, पर सिंधी में था पुछूं या जेकॾहिं त ही मुस्तक़बिल मादी आहे, हाल आहे या मुस्तक़बिल आहे? मुस्तक़बिल मुदारे में ॿ थींदा आहिनि न, हाल ऐं मुस्तक़बिल। मुस्तक़बिल त कंदो जेको आहे इहो हाल आहे या मुस्तक़बिल आहे? मुस्तक़बिल मुस्तक़बिल। मुस्तक़बिल मुस्तक़बिल आहे। त इहो मुस्तक़बिल इम्पॉर्टेंट आहे, अॼु जो टॉपिक इहो इम्पॉर्टेंट आहे। ही छा मसइलो आहे? ही अलाह पाक जो हिते माना असांखे सम्झाइणु केॾो अहम आहे इहा ॻाल्हि। इन खे असां ॾिसंदासीं ॿी अहम ॻाल्हि अॼु जी, वफ़ात लफ़्ज़। असां वफ़ात चवंदा आहियूं न, वफ़ात माना छा? मौत। जेके वफ़ात अची वेंदी आहे छा थी वियो? माना मरी वियो, मौत मौत। हा मौत। मौत। पर अरबी में वफ़ात जेकॾहिं माना ॾिसजे, वापसि फेराइण में। जी हा, उहो साईं वफ़ात बिल्कुलु माना ठीकु। वापसि फेराइण। वफ़ात वापसि फिरण न आहे। वफ़ात जो लफ़्ज़ असां ॾिसूं था पिया, उनखे चवंदो पूरो जो पूरो खॼी वञणु, पूरो जो पूरो थियणु। का बि शइ, का बि शइ पूरी थी वञणु। माण्हू जी ज़िंदगी पूरी थी वई न, वफ़ात अची वई। सम्झो था ॻाल्हि? माण्हू जी ज़िंदगी पूरी थी त वफ़ात अची वई। ऐं ॿियो लफ़्ज़ आहे मौत। मौत जेको आहे उहा डेथ आहे। मौत 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 आहे बसि। वफ़ात ऐं मौत में फ़र्क़ु आहे। अॼु इहा ॻाल्हि सम्झणी आहे हिते। हिन क्लास में न सम्झ अचे त वरी ज़िक्र कंदासीं। अच्छा, जी ना साईं, जी 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 साईं, हज़रत अली शाह साहब। साईं मौत जो छा साईं मौत जी लफ़्ज़ी माना छा आहे साईं? इहो मात माना जेको आहे न, मौत जी फिज़िकल माना साईं मूंखे बीह सम्झ में नथो अचे त मौत जी माना एक्चुअली छा आहे। सिंधी में अंग्रेज़ी में डेथ त थींदी, पर मात यमूत माना साईं हिनखे एग्जिस्ट। बीह य, रहण। य, साईं यमूत यमूत मौत माने साईं यमूत मौत यमूत माने आहे सी, पर यमूत। मौत जी माना छा आहे अरबी में? जेकॾहिं अचे डिक्शनरी ॾिसंदासीं साईं। इहो डिक्शनरी ॾिसी सघिजे थी पई। तमामु सुठो सुवालु आहे, मां न ॾिठो हिनखे, पर मौत जी माना मां न ॾिठी आहे। बहितरीनु सुवालु आहे इहो, मां ॾिसंदुसि, इनशाला ॾिसूं था। अच्छा, हाणे ॾिसंदासीं, टाइम हले वेंदो, पर इहे तमामु ऐं मां जेकॾहिं हाणे हिकिड़ो मिंट तव्हां मूंखे जेकॾहिं ॾियो त मां हिकिड़े सेकंड में हिते सॉरी ॾिसी वठां। भई इहो अहम मात आहे ॾियणु समिझो। माना अस्सलाम वालेकुम। जी जी। मात ॾियणु माना ख़तम करणु। हा, मात 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 ॾियण में हूंदो मुंहिंजे ख़्याल में, मात ॾियणु इहो बि हा हूंदो। वाह हा जी वाह, ईअं क्या बि क्या। आहे वल्ला आलम वल्ला हा, आलम। इहो बि सुठो सुठो आहे। पर मां हिनखे ॾिसां, छो जो असांखे कंपेयर इहो We करिणो आहे, have, अॼु इहो सम्झणो आहे। साईं we have to be very careful, saying very careful, until we are not certain. We have to be very careful. हा साईं, बिल्कुलु सोचूं था न, ॾिसूं था। असां सर्टेन न आहियूं, असां सिखूं था। हा हा इन हा, करे तॾहिं त मां साईं डिक्शनरी कढी न, जब मुख में चयोसीं उहा ख़बर न आहे। मीम वाव मौत, मीम या मीम वाव, इहो ॾाढो सुठो। मूंखे असल में चवंदो अॻिते हली नथा सघूं। सुवाल साईं अहिड़ो कयो आहे, इहो मां कोन ॾिठो आहे वाकई। नून वाव, अची वियो वाव हिते। मीम वाव ता, मौत। मीम वाव, हा, मौत। मौत चइजे थो त डिसीज़, डिमाइज़। वही तो मौत, डिमाइस, वही थी वञे डिमाइस हा माना डेथ डिमाइज़। मींस डिमाइस। हा सही न, पर टू डाई माना टू डाई और माना डेथ मौत जो मतिलबु इहा टू डाई, पेरिश, ख़तमु साईं थियणु। मौत ख़तमु वो थियणु, मौत का शइ साॻियो लफ़्ज़ ख़तमु थियणु। अरबीअ में असां वटि साॻियो लफ़्ज़ आहे मौत साईं, सेम हा स्टोरी हा आहे, हा सेम हा लफ़्ज़ आहे। हा 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 हा। यमूत माना वरी मूं ॾींदो, यमूत जेको आहे पंहिंजो। उहो मरे थो। अरे तो यहया यहया जेका हयाती आहे, यहया वरी हयाती आहे, हा, वरी मौत आहे। हयात हयात हयात। हयात वरी हुन मां यहया आहे। हा, ज़िंदगी आहे, ऐं ज़िंदगी जो ख़तमु थियणु मौत आहे। हिननि खे उहो मौत लफ़्ज़ आहे अरबी, डेथ आहे जेकी। अरब जी डिक्शनरी में बि उनखे चयो आहे त जेका माना का शइ ख़तमु थियणु। हा उहा मौत ई आहे न माना साईं। का शइ ख़तमु थियणु। ठीकु आहे साईं। बहरहाल, अच्छा, हीअ आहे हिते ॾिसो, अर रुकू। हीउ जेको रुकू नंबर 24 था असां हाणे कयूं, अल अख़ीर, आख़िर वारो आहे।
मिन फ्राम माना कंहिं मां सूरत निसाए, सूरत निसाए जो आख़िरी रुकू। ठीकु आहे। अच्छा, ही ज़िक्र थी चुको असां वटि अल्हम्दुलिल्लाह 171 पढ़ी चुका हुआसीं। हाणे अचूं त पिया 172 ते। ही साईं लफ़्ज़ आहे, आयत ही आहे पूरी, हिन जा ॿ टुकड़ा आहिनि। ॾिसो ॿ टुकड़ा आयत जा कीअं आहिनि। हिते लिखियलु आहे यस्तन केफ़, ऐं हिते छा लिखियलु आहे यस्तन किफ़। ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे? छड़ो ही जज़म आहे मथे, ही हिते फतह आहे न आहे? फ़र्क़ु इहो आहे या ॿियो कुझु आहे? साॻियो लफ़्ज़ आहे, ॾिसो था। ऐं हिते छा सां आयो आहे? लई यस्तन, लन सां आयो आहे हिते, हिते मन सां आयो आहे। थींदो छा आहे त जॾहिं ही लफ़्ज़ ईंदो आहे लन, त ही जेको लफ़्ज़ आहे अॻियो उनखे नस्ब करे छॾींदो आहे। इहो हिनजो, हिन अखर जो इहो कमु आहे। किथे बि ईंदो त हर जेको आहे न, उन खां पोइ जेको घणे क़दुरु मुदारे सां गॾु ईंदो आहे त उहो हुनखे जेको आहे मनसूब करे छॾींदो आहे। ऐं मन जॾहिं बि ईंदो आहे त उहो पंहिंजे मुदारे खे या फेल खे उहो मजज़ूम करे छॾींदो आहे। मजज़ूम माना जज़्म वारो। तव्हां फ़र्क़ु ॾिसो था, इहो इहो थींदो आहे। हाणे तव्हां अचो त हिकिड़ी ॻाल्हि ॾिसूं अॻिते, आयत खे ॾिसूं था 72 खे। 72 खे जे लाइ मसीह अलैहिस्सलाम लाइ अलाह पाक ईसा न चयो आहे, मसीह चयो आहे। अलाह जो बानू, अलाह जो बानू छा, इहो अहम आहे सम्झणु हिते। ठीकु आहे, ओके। अलाह पाक फरमाए थो लन, हिन जो मतिलबु आहे बिन है न, हरगिज़ न चइजे, या ईअं चइजे कॾहिं बि न। उनजो लफ़्ज़ छा ईंदो? लन। उन खां पोइ लफ़्ज़ कहिड़ो आहे? यस्तन केफ़। हाणे ही जेको आहे ही लफ़्ज़ आहे लन, ऐं ही आहे यन, यस्तन केफ़, हे मनसूब आहे। हिन जे विच में हीअ ॻाल्हि थोरो सम्झाइणी आहे त हिन लफ़्ज़ खे चवंदा आहिनि, हाणे हीअ ग्रामर न अथव, ही अहम ॻाल्हि आहे सम्झण जी, सभिनी खे सम्झणु खपे त भई छाकाणि जो ही आयो आहे, हिन लफ़्ज़ क़ुर पाक जे हिन लफ़्ज़ ते कहिड़ो असरु कयो आहे जेको अलाह पाक आंदो आहे। अलाह पाक जेको लफ़्ज़ आंदो आहे, हिन जो मक़सदु आहे हर्फ़ नफ़ी, इनकार कंदो आहे। माना ही जॾहिं लफ़्ज़ ईंदो त मक़सदु हिन मूं छा थींदो? इनकार मूं, न, या हिन जो मतिलबु ई आहे न, कॾहिं बि न, बल्कि हर्फ़ नफ़ी थी वियो। वरी नस्बिन, हिन खे नसब कयईं। ठीकु। ऐं टीं ॻाल्हि जेका हिन में इम्पॉर्टेंट आहे उहा छा आहे? जॾहिं बि ईंदो आहे ही मुदारे जेको फ़ेल ॿुधाईंदो आहे, इहो मुस्तक़बिल जो ॿुधाईंदो। इहो हाणे हाल में न हलंदो। हूअं ई यस्तन किफ़ छड़ो हुजे त ही हाल बि आहे, मुस्तक़बिल बि आहे। पर जॾहिं ही अची वियो त ही मुस्तक़बिल थी वेंदो। हाणे छा थींदो हिन में? हिन खे हिन कयो छा? हिते थियणु खपे जॾहिं छड़ो यस्तन किफ़ हुजे हा त हिते हुजे हा करे थो या कंदो। करे थो छा? आर, यस्तन केफ़, आर करे थो या आर कंदो। केरु? अल मसीह, आर करे थो, आर कंदो। पर जॾहिं लन अची वियो हिते त बिल्कुलु बि न, बिन्य न कंदो, आर कंदो मुस्तक़बिल में। मुस्तक़बिल कॾहिं ईंदो? माना अचणो आहे अञा। माना जॾहिं अलाह पाक क़ुर नाज़िल कयो आहे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम त हुन खां पहिरीं गुज़री चुका। त किन हिते तर्जुमो लिखियो आहे त बिन्य इनकार न कयो। मां हुन जेका तर्जुमे वारे खे, जेको साईं जेको आहे असांजो, उहो सिंधी तो तर्जुमो इहो, हुन सां मुंहिंजो राब्तो, हुनखे मां लिखियो, मुंहिंजो साईं कयो त थींदो ई कोन हिते। चई साईं बिल्कुलु तव्हां सही था चओ, हुनजो जवाबु बि अची वियो। बिन्य न कंदो। ऐं मां तव्हां अंग्रेज़ी जा तर्जुमा ॾिसो, उन्हनि में लिखियो पियो आहे विल नॉट, विल नॉट, विल नॉट, विल नॉट फील शाय, विल नॉट फील डिसडेन। हिन खे चइबो आहे डिसडेन, माना आर सम्झणु। न, मां नथो करे सघां, इहे न, इहे बाबा तूं ही जॉब कंदे न, यार मां इंजीनियर माण्हू आहियां, मां त ही जॉब न करे सघंदुसि। डॉक्टर खे चए थो कंपाउंडर थींदे, यार मां कंपाउंडर कीअं थींदुसि? हुनखे आर महसूसु थींदो।
ठीकु आहे। अहिड़े नमूने सां ॻाल्हि इहा आहे त बिन्य न कंदो, हीअ लफ़्ज़ मां वरी थो चवां, हीउ इस्तक़बाल आहे, उहो हिन जे करे वॾो फ़र्क़ु पइजी वियो आहे हिन लफ़्ज़ ते, जेको हीउ मुस्तक़बिल में अची वियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीसूं मुबारक आहिनि त जेको आहे ईसा अलैहिस्सलाम ईंदा, दमिश्क जी हिकिड़ी मस्जिद में लहंदा, उते जेको आहे ॿिनि मलाइकनि जे माना हथ हूंदा उन्हनि जे कुलनि ते लहंदा, ऐं उते हज़रत महदी अलैहिस्सलाम जे पुठियां निमाज़ पढ़ंदा, पोइ उते दजाल सां जंग करण लाइ निकिरंदा, त दजाल पंहिंजी फ़ौजूं वठियूं बीठो हूंदो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ॾिसी भॼंदो, त अलाह ईसा अलैहिस्सलाम जी पंहिंजी फ़ौज सां जेका ख़ुदा करे जेकॾहिं असांजी ज़िंदगी हुजे त ख़ुदा करे असां उनखे फ़ौज में शामिलु करे, अलाह साईं जेकॾहिं न त असांजा औलाद खे जेका उन ज़माने में हुजनि त उनजी फ़ौज में ख़ुदा करे शामिलु हुजनि, इहा जेकॾहिं असांखे नसीब थिए त वॾो अजुर थी वञे। जेकॾहिं न असांजी ज़िंदगी उहा न हुजे त कम अज़ कम अलाह साईं दजाल खां पनाह में रखे। आमीन रब्बल आलमीन। त पोइ उनखे मक़ाम लुद्द आहे जेको इसराईल में, उते पुॼंदा, उते उनखे क़तल करे दजाल खे ख़तमु कंदा। इहो वॾो फितनो आहे, उहो ख़तमु उते थींदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे हथां। हज़रत ईसा अलैहिस्सलाम 40 साल ज़िंदा रहंदा। किन माण्हुनि इन जी तफ़सीर कई आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॿीहर ईंदो ई कोन, ऐं उनखे वफ़ात जेको अॻिते ईंदो उनखे ॾिनी वई आहे सलेब ते। उहे यहूदीन ईसाई न कयो आहे तर्जुमो, मुस्लमान काफ़ी आलमनि अॼु उनजो बिल्कुलु बुझो हिकिड़े ॿिए सां काफ़ी बहस हले थो पियो, उनखे बाक़ाइदे रद्द आहे उनजो, इहा बिल्कुलु न आहे छो क़ुर पाक जो कलाम सचो आहे, अलाह जो कलाम सचो आहे। हाणे तव्हां हिन ॻाल्हि खे आयत खे सम्झो त अॻिते था हलूं। पोइ बिन्य न कंदो आर मसीह अलैहिस्सलाम उन खां त हू हुजे बानू अलाह जो, उहो इनकार न कंदो। ऐं न की मलाइक मुक़रब जेके अलाह जा वेझा मलाइक आहिनि, उहे इनकार कनि था या कंदा त जेको आहे हीअ जेको अलाह जो वेझो बानू आहे, जेको अलाह जो बानू आहे। पोइ हज़रत वरी क़ुर पाक जी आयत आहे हिकिड़ी जंहिंमें इहो आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं इहो इनकार न कंदो त उन ते ईसाई उन ते ईमान आणींदा वरी, त असांजी ग़लती आहे जिन अॻियां असांजे उनखे नौज़ बिल्लाह मिना पुटु चए त इहो त ग़लति हुयो, पोइ हुन ते बाक़ाइदे ईमान आणींदा। पर ईमान जो आणींदा उमत कहिड़ी में शामिलु हूंदा? हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी उमत न हूंदी, उमत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ई रहंदी। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पोइ ॿियो नबी त अचिणो कोन्हे को। त जॾहिं ईमान आणींदा जो मतिलबु न आहे त हुन नबीअ ते ईमान आणींदा। हज़रत ईसा अलैहिस्सलाम नबीअ जे तौरु न ईंदो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम नबी थी चुको उन ज़माने में पंहिंजे में। हाणे जॾहिं ईंदो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे जेको आहे ज़माने में ईंदो, उन्हनि जे नबी सॻुरो पोइ बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई आहिनि, उन जे ज़माने में ईंदा। पोइ पंहिंजी जेका उन्हनि जी जेके उनखे उमत करे, माना उमत त न थींदी, पर जेके गुमराह आहिनि उहे हिदायत ते अची वेंदा, बसि एतिरी ॻाल्हि आहे। ठीकु थियो। हाणे हलूं था पिया अॻिते। वमई यस्तन कफ किफ़, जेकॾहिं को पर आर करे, जेकॾहिं को ईअं सम्झे न मां अॼुकल्ह माण्हू ॿिया आर कनि था, आर कीअं था महसूसु कनि जो भई अलाह ते जेकॾहिं ईमान आणणो आहे त हीअ दहरिया जेके ख़ासि तौर ते जेके अलाह में यकीन न रखंदा आहिनि, हीउ जेको निज़ाम आहे अलाह पाक जेको ख़ल्क़ आहे हुनखे चवंदा नेचुरली कुदरती तौर ते हले। कुदरती तौर ते चए यार तव्हां हिनखे कुदरती था चओ, पर हाणे ॻाल्हि इहा त असां चऊं था इहो अलाह जो ख़ल्क़ अलाह, अलाह थो हिनखे हलाए। तव्हां इन लफ़्ज़ में छड़ो कुदरत में फाथा पिया हो। अड़े मां चयो बाबा कुदरत जेके तव्हां चओ था न यार नेचर, इहा नेचर छा आहे? इहा नेचर बि अलाह जी पैदा कयल आहे, नेचर त मख़लूक आहे। तव्हां हुनखे रीज़न था ॼाणायो त नेचर जे करे साईं समुंड थो हले, नेचर जे करे हवा थी अचे, नेचर जे करे ककर था अचनि, नेचर जे करे जबल बीठा आहिनि, सावक थी थिए, विंड थो थिए। चयो यार इहे सभु जेके निज़ाम आहे जेके तव्हां नेचर था चओ, इहो अलाह पाक जो ख़ल्क़ियल आहे, नेचर ख़ुदि मख़लूक आहे। बहरहाल जेके अलाह साईं सम्झ ॾे, अलाह साईं असांखे सम्झ ॾिनी आहे जेकॾहिं, त इहो असां सम्झूं था पिया त असां आर नथा कयूं पाण खे अलाह जो बानू चवण में, पर जेको आर करे या कंदो। हाणे हिते छा आहे, हिते ॾिसो मुदारे आहे न, ऐं ॿई माना निकिरंदियूं, करे या कंदो। उनखे छा आहे, अन इबादती बानप अलाह जी का वयस्तकबिर, अलाह साईं ॿियो लफ़्ज़ में आंदो आहे वयस्तकबिर, तकबुर कंहिं न ॿुधो आहे, सिंधी जो लफ़्ज़ न आहे इहो वस्तकबिर। इबादत सिंधी जो लफ़्ज़ हीउ न आहे, पर हीउ सम्झ में अचे थो पियो त जेको आर कंदो बानप हुनजी का ऐं वॾाई कंदो,
पोइ उनखे ही जवाबु हिनखे चइबो आहे। ऐं ही चव शर्त मन माना जेको ही शर्त आहे न, इन जो जवाबु हितां शुरू थो थिए ओ हिन फा तां। फा खां पोइ ही जवाबु शर्त चवंदा आहियूं हिनखे, माना इहो नतीजो आहे हिन जेकॾहिं जो। उनखे असां हिन हर्फ़ खे छा चवंदा आहियूं? हर्फ़ वाक़ियुनि, माना ही हर्फ़ आयल आहे माना हिते वाक़िअ थिए थो पियो। वाक़ियो थींदो आहे न, का शइ हैपन थींदी आहे। वाक़ियुनि माना ही अचे थो, हिन जो ॿियो को माना कोन्हे का हिन जी। ही फ़क़ति इहो ॿुधाईंदो आहे त भई हितां खां अॻिते हिन जो जवाबु थो अचे। फी जवाब शर्त, माना ही जवाब शर्त छा आहे? माना उन जो नतीजो जेको आर करे या कंदो उन जो छा खां वानप अलाह जी खां ऐं वॾाई कंदो, त पोइ अलाह पाक चए थो त माना पोइ सिघो ई हू गॾु कंदो तिन खे, माना जेके इनकार कनि था पाण वटि, सभिनी खे जेके इनकार कनि था या कंदा। करण वारनि जो त गुज़री वियो न, पर सभिनी खे जमीअनि में जेको थींदो, भले जेके कयो बि उन्हनि खे बि जमा कंदो। जंहिं बि इनकार कयो उहे सभिनी खे जमा कंदो। तव्हां ॾिसो हिन हिकिड़े लफ़्ज़ में घणा लफ़्ज़ आहिनि? हिन में फ हीअ अलॻि आहे हिन जी। स माना जल्दी सिघो ई। तव्हांखे ख़बर आहे स असां किथे पढ़ियो हुयोसीं, किथां सिखूं था पिया? स माना जल्दी, सिघो ई, इझो। किथां सिखियोसीं असां इहो लफ़्ज़? का हिकिड़ी सूरत शुरू पए थी, हिकिड़ी सूरत शुरू थी, असां चयोसीं हिन में शुरू ई सीन खां थी थिए। उन जे पारे जो नालो बि सीन खां शुरू थो थिए। सूरत न चइबी, सॉरी, पारो, जुज़, सयकुल सयकुल सयकूल। यकूल। हा, मां सूरत ग़लति चयो। सयकूल माना सयकूल माना इझो ई चवंदा। ऐं कहिड़ो वाक़ियो साईं जंहिंजे करे अलाह पाक इहा आयत लाथी? सयकूल सुफ़हा, चवंदा हाणे इहे बेवकूफ़। लफ़्ज़ कहिड़ो आया अलाह क़ुर पाक में? चवंदा हाणे बेवकूफ़ इहे बेअक़ल। जॾहिं क़िबलो चेंज थियो न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बैतुल मुक़द्दस खां मके मुकरमा ॾे कब्तुल्लाह शरीफ़ ॾे क़िबलो थियो हुयो, त उहो हिकिड़े पासे निमाज़ पढ़िजे पई, फिरी ॿिए पासे वई हली। अलाह जो हुकुम जीअं आयो तीअं क़िबलो चेंज थियो। हिकिड़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां आयत लथी हुकुम जी, ईअं न त निमाज़ पूरी थिए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असां सुनत ॾिसूं था पिया त निमाज़ पूरी थी, पोइ ॿुधाइनि त असांखे हुकुम आयो आहे क़िबलो चेंज करण जो, त हाणे क़िबलो चेंज था कयूं। पर अलाह जे हुकुम में देरि न आहे करणी। निमाज़ में हुकुम आयो त निमाज़ में ई अमल थी वियो। ऐं वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त नबी सॻो रहा, अलाह जो हुकुम खे त हिकदमि मञूं। हा, उन्हनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे? नबी सॻो जी कहिड़ी ॻाल्हि कजे? हा, पर असाबनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे? असाब सॻोरा पुठियां बीठा आहिनि, सुवाल कनि न पहिरियों त क़िबला साईं या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबीउल्लाह, असां बि मुड़ूं, छा कयूं, कीअं कयूं, काॾे वञूं, कीअं थियूं, काॾे था? सॼो पूरो चहिरो तब्दील थियो आहे 180 डिग्री। ऐं असाबनि सॻोरनि जूं 3 सिफ़ूं हूंदियूं, मर्द औरतूं ॿार, 3 चेंज थिया आहिनि, या 2 हूंदियूं त 2 चेंज ठहूं था, वल्लाह आलम। औरतुनि बि बदिलायो, मर्दनि बि बदिलायो, हर को नबी करीम सां पुठियां लाइनूं पढ़ी निमाज़ पूरी कयूं। केतिरी देरि थी? ईअं न त निमाज़ पूरी थिए। त अहिड़े नमूने सां शराब जो बि जेकॾहिं हुकुम आयो, तॾहिं बि ईअं ई अमल कयो वियो हो। ईअं न त भला शराब जो जेकॾहिं कंहिं माण्हू महफ़िलनि में वेठा हुया, शराब पीअनि पिया, असाब सॻोरा, छो जो मना त कोन ई न, पीअनि पिया, त कंहिंजे गिलास में अधु हुयो, कंहिंजो थोरो 2 ढुक वञी बचिया, जीअं चांहि पीअंदा आहियूं या ॿियो कुझु जूस, ऐं शरबत जा जग भरिया पिया शराब जा। त ईअं न आहे। अच्छा, मना थी वई? अड़े यार, पोइ त मुंहिंजो त महांगो शराब आहे, मां त ख़ासि तौरु वठी आयुसि हुन महफ़िल लाइ, मां 2 गिलास त पीआं, पोइ वरी ॾिठो वेंदो। मना थी वई त परवाह न आहे, ख़ैरु आहे। 2 जग गिलास मूं खणी 2 गिलास भरे पी छॾे। असाबनि सॻोरनि ईअं बि कोन कयो। वरी जेको भला गिलास में अधु पियो आहे, भला उहो पी छॾे? न, जीअं उन्हनि खे कंहिं आयो उन महफ़िल में, को ॿियो असाब सॻोरो आयो, ॿुधायो अलाह पाक जी हीअ आयत लथी आहे, या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं ॿुधायो आहे, हींअर त हीअ आयत लथी आहे। अच्छा, शराब ते पाबंदी? उहो जेको ढुक आहे उहो ज़ुबान तां लही वियो। ईअं न त उहो ढुक पीजे, न, उहो उते रखी हुकुम थियो, ख़तमु थी, अलाह जो हुकुम आयो, डन, अलाह अकबर। इहे असाब सॻोरा, सुभान अलाह। त स खे छा चइबो आहे? हर्फ़ इस्तक़बाल।
ही बि ॻाल्हि जेका कबी आहे उहा मुस्तक़बिल ॾे खणी वेंदी आहे। छो मुस्तक़बिल ॾे खणी वई त हिते छा आयो आहे, सिघो ई छा कंदो अला, गॾु कंदो हशर। हशर छा चइबो आहे, माना गॾु करणु। गॾु कॾहिं थींदो, मुस्तक़बिल में न। इन करे हाल जी ॻाल्हि न ईंदी हिन में जेकॾहिं स न हुजे हा त हिन जो मतिलबु चेंज थी वञे हा। नोट कयो, तव्हां सम्झो ॻाल्हि इहा। कलीशा साहिबु तव्हां सम्झो था इहा ॻाल्हि जेका मां चवां थो हींअर? जी जी साईं, बिस्मिल्लाह। त मतिलबु चवण जो इहो आहे त तव्हां जॾहिं चओ था पिया या शुर मुदारे आहे न, माना मुदारे में हाल जो मतिलबु इन में कंदो आहे त मुस्तक़बिल जो। जेकॾहिं हिन में क़ुर पाक जो कमाल आहे, जेकॾहिं हिन में सीन न हुजे त यह शुर, पोइ हू गॾु करे थो या गॾु कंदो उन्हनि खे सभिनी खे। इन मां मतिलबु कढी जी ॾेखारियो। गॾु करे थो माना किथे थो हाल गॾु ऐं करे? मुस्तक़बिल जी साईं, जी माना गॾु जी किथे थो हाल ऐं करे? मुस्तक़बिल वञ पवंदी। एग्ज़ैक्टली, माना हाल या मुस्तक़बिल। मुस्तक़बिल आहे त सही थिए, पोइ चवंदो इहो हाल कीअं आहे? पोइ त माण्हू वेठो मथो हणे न। गॾु करे थो जो मतिलबु छा आहे? गॾु करे थो, अलाह साईं कंहिंखे थो गॾु करे? अलाह साईं स आणे छॾी त हिन जो मतिलबु अथव मुस्तक़बिल में फस या शुरू। जी साईं, बिल्कुलु। सुभान अलाह। ठीकु थियो? अच्छा, उन खां पोइ आयत हलूं था पिया 172 पूरी थी 173। ऐं ही शइ यादि कयो प्लीज़। ओ ही शइ, ही लफ़्ज़ लन हर्फ़ नफ़ीन व नस्बिन व इस्तक़बालिन। ही आयत जो लफ़्ज़ जेका शइ पूरो करे थो पियो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम ईंदो ऐं ॿियूं बि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे नेक्स्ट कमिंग जे लाइ 2 आयतूं ॿियूं बि आहिनि क़ुर पाक में। अच्छा, हाणे हलूं था पिया 173 ते। फ़अम्मल लज़ीन आमनू, हाणे ॻाल्हि थी हले पई आमन जी। पोइ उहे जिन, हाणे इहो बि शर्त आहे। अमा छा आहे? शर्त आहे। जिन, उहे जिन ईमान आंदो। भई ईमान आंदो माना पोइ छा? इहो जवाबु ईंदो अॻिते। पर अलाह पाक अञा हिते व आंदी आहे। व माना ऐं, ॻाल्हि माना अञा मुकमिल न थी आहे, ॻाल्हि हले थी पई। अलाह पाक जेको चए थो पियो अमल लज़ीन आमनू, जिन ईमान आंदो, ॻाल्हि पूरी त कोन थी न हिते अञा। ऐं अमिलु सालियात, ऐं अमल कया चङा। अलाह पाक ॿिन्ही खे ॻंढियो आहे। तॾहिं त इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जो कौल आहे त सूर वल असर जेका 103 नंबर आहे, उन में चए थो न इनल वल असर, अलाह पाक कसम खयो आहे। ऐं वल वाव जेको आहे न, वाव कसमी आहे। ऐं वाव कसमिया जी ख़बर कीअं पवंदी आहे त हीअ वाव कसम आहे? वाव त हिते बि आहे, हीअ कसमिया छो न आहे? मां हिन खे वाव कसमिया चवां त मूंखे इजाज़त न ॾींदो ग्रामर। चवंदो न, छो न? चवंदो वल असर ॾिस, व शम्स ॾिस, कहिड़ो फ़र्क़ु आहे हिन में? वल असरे, वल असरी, वल शम्सी, कहिड़ो फ़र्क़ु आहे? साईं अमूमन इस्म थो अचे घणो करे। असल में इस्म अचे थो ऐं उनखे कसरा ईंदी, उहो हूंदो उनखे मजरू कंदो। ज़रूरु। वाह, वल असरी व शम्सी। जार जार मौजूद थी हुनसां जार मजरूर। जार मजूर चई सघिजे थो, हा बिल्कुलु सही ॻाल्हि था चओ तव्हां। ठीकु आहे। इन करे उहो मजरूर हूंदो, पोइ ख़बर पवंदी त इहो वाव कसम जो आहे। हिते छा आहे? वाव अतफ़ आहे, मिलाइण वारो आहे। ऐं स्टार्ट में ईंदो न, हुते त हुते मिलाइण वारो जेको हूंदो सो विच में ईंदो, होॾे स्टार्ट में ईंदो वल हा, स्टार्ट असर में वल ईंदो। शम्स, स्टार्ट में ईंदो। साईं न, कसम साईं मुंहिंजे ख़्याल में विच में बि ईंदो आहे। विच में त वरी वॾो हा पोइ वल्लैल ऐं ज़ात आई जा। आई आई न साईं, विच में मूंखे विसरे थो वञे, इहो ॾिसूं था पोइ। बहरहाल वाव कसमिया जेका शुरू में ईंदो आहे या विच में बची सघे थो, वला आलम। साईं इहो वरी सुठी पॉइंट मां नोट करे छॾिया। इहा मां पोइ ॾिसंदुसि हिनखे, मूंखे थोरो ख़बर न आहे, मूंखे ज़हन में कोन थो अचे। कसम, वाव कसम, ठीकु आहे। अच्छा, हाणे अलाह पाक फरमाए थो, चलो हीउ जेको आहे हर्फ़ वरी बि छा आहे? इहो बि हो आहे, हिनखे चइबो आहे एज़ फॉर अंग्रेज़ी में। इहो बि हर्फ़ शर्त आहे, हर्फ़ शर्त आहे। त शर्त में छा थींदो? उन खां पोइ असांखे वरी हीउ जेको अलज़ीन अचे थो, हिनखे इस्म मौसूल चवंदा आहियूं। अलज़ीन माना उहे, ठीकु आहे, उहे माण्हू। माण्हू ब्रैकेट पे लिखियल आहे, माना हुन में कोन्हे रजुल, पर उहे माण्हू। हिन इस्म मौसूल जॾहिं बि ईंदो आहे, इहो रिलेटिव नाउन आहे, कंहिंसां वास्तो लॻाईंदो आहे। उहे केरु? उहे जिन ईमान आंदो, इहो थींदो सिलतुल मौसूल। आमनू ऐं अमल साले कया। हाणे हिन जो माना कनेक्शन आहे ईअं, ही कनेक्ट कंदो हिन सां। थिए छा थो?
ओहे अल्लज़ीन ही थियो न, हिन सां गॾु आमनू ऐं अमल साले कयूं। हाणे इन्हनि जी ॻाल्हि थी हले, इहो शर्त में आयो आहे। इन शर्त खां पोइ अॻिते ईंदो फयुवफ़ीहिम, पोइ हू युवफ़ी ॾींदो। ॾिसो लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, पोइ यू, पोइ वफ़ी हिम, पोइ हू ॾींदो पूरो तिन खे अजुर। जेको ईमान आंदो ऐं अमल साले कया हुनखे छा मिलंदो? हितो जवाब शर्त आहे ही, जवाब फी वाक़िल, फी वाक़िल जवाब, ही हर्फ़ शर्त, ही हर्फ़ वाक़ियुन फी, ही छा लिखियल आहे हिते, सॉरी हिकिड़ो सेकंड, पूरी डेफिनेशन सही हुजे, हर्फ़ुन वाक़ियुन फी जवाब शर्त, ठीकु आहे। तॾहिं माण्हू विचड़ी वेंदो आहे करे थोरी ॻाल्हि में, ठीकु आहे। त हाणे पोइ हू ॾींदो उजूर हुम। हाणे उजुर जेको आहे त असां ख़बर आहे उजूर हुननि खे, पर युवफ़ी, युवफ़ी हिम उन्हनि खे ॾींदो वफ़ी। वफ़ा जेको आहे इहो चइबो आहे पूरो जो पूरो ॾियणु, वफ़ा या युवफ़ा, वफ़ा युवफ़ा माना पूरो जो पूरो। अजुर जी जॾहिं ॻाल्हि आई त अजुर उन्हनि खे केतिरो मिलंदो इहो ॿुधाए थो। वफ़ा माना जेको हू अमल कंदा, जेतिरो उन्हनि जो हिसाबु बीहंदो उन्हनि खे उहो पूरो ॾींदो। वाइदो कबो आहे न, वाइदो वफ़ा थींदो आहे, वाइदो पूरो थींदो आहे। तव्हां मां वफ़ात में जॾहिं आयासीं न, उहो इहो अथव वफ़ा। वफ़ा वफ़ा माना पूरो ॾियणु या पूरो करणु, काई बि शइ, ठीकु। तिन खे वयज़ीदहुम, वयज़ीदहुम मिन फ़ज़लिही, छड़ो पूरो न ॾींदो उन्हनि खे अजर, वयज़ीदहुम पोइ उन्हनि खे वधाईंदो, उन्हनि खे हुम उन्हनि खे मिन फ़ज़ली पंहिंजे फ़ज़ल सां या पंहिंजे फ़ज़ल मां। अञा आया त पूरी न थी आहे। ॻाल्हि इहा आहे त अलाह पाक चवे थो पियो त पूरो पूरो उन्हनि खे बदिलो ॾींदो। भई जेकॾहिं हिकिड़ो माण्हू मज़दूरी करे, उनजी मज़दूरी बीहे थी, जेको आहे हिकिड़ा 10,000 रुपया, 10,000, अलाह पाक चए त न न तूं, तोखे मां, तूं हीअ ग़लती कई हुई, हिन करे तोखे 9,000 थो ॾियां। असां ईअं कंदा आहियूं न उजूरे में, अदा तूं अधु कलाकु देरि सां आहे, तुंहिंजे 10,000 जा अधु कलाक जा पैसा कटाए थो 9,500। अलाह पाक जेको अजूरो आहे उहो त पूरो ॾींदो, पर उनखे वधाईंदो, वधाईंदो। हा असीं हिकिड़ो यादि पूरी कयूं छो जो टाइम घटि थियो आहे हींअर। वधाईंदो उनखे, पर वधाइण में ॿ टे शयूं चयूं आहिनि मुफ़सरनि। हिकु त वधाईंदो में बि माना जीअं उन्हनि खे चवंदो भई तव्हांखे त पूरो उजोरो मिलियो, तव्हांखे अञा ई वधाए मां 10,000 या 20,000 थो करे ॾियां, जन्नत जा 2 बाग़ ॿिया ॾियांव थो। या चवंदो तव्हांखे मां हीउ उजूरो पूरो ॾिनो, ठीकु आहे, हीउ तव्हांखे जेका 10 जन्नत जा बाग़ तव्हांजा थिया, जेको तव्हां सुठा अमल कया, अमल साले कयव, 10 जन्नत जा बाग़ आहिनि। बल्कि हाणे हीअं कयो त तव्हां पंहिंजे अज़ीज़ क़रीब जेके तव्हांजा पीउ माउ या ॿार जेके तव्हांजा, जेके तव्हांखे सम्झो था त कमी बेशियूं आहिनि उन्हनि में, भला उन्हनि जी तव्हां शिफ़ायत कयो त उन्हनि जी मां तव्हांजी ॿुधंदुसि। या टीं ॻाल्हि इहा बि आहे त फॉर एग्ज़ाम्पल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शिफ़ात नसीब थी थिए, या जन्नत में अलाह जो दीदार, माना इहे काफ़ी शयूं थी सघनि थियूं पयूं। पर अलाह पाक जेको वधाए, अलाह पाक बादशाह आहे, उनजे ख़ज़ाने में काई कमी कोन ईंदी। हीउ लफ़्ज़ यादि कयो, वफ़ा माना पूरो, वफ़ा माना पूरो। उजूरहुम खां पोइ यज़ीदहुम, ठीकु। ऐं असां नेक्स्ट टाइम इंशाल्लाह ॻाल्हाईंदासीं। तव्हां ॾिसो हीअ हुम, ही बि हुम, हे हिम छो आहे, हे हिम छो आयो? वयुफ़ी हुम हुजणु खपे हिते बि, छो जे हुम हूंदो आहे न, हिम त किथे बि कोन्हे। तव्हां ॾिसो हिते हिम छो आयो? अरबी स्ट्रक्चर आहे, अरबी जी पंहिंजी स्ट्रक्चर आहे, हुनखे हुनखे सुहिणे बणाइण लाइ स्ट्रक्चर इहो कयो वेंदो आहे। असल में साईं इहो थींदो आहे त जॾहिं बि तव्हां ॾिसंदव त हुम खां पहिरीं जेको अखर अचे उहो या अचे, या हिन खां पोइ को सुकून हुजे। हाणे हिते ॾिसो हुम खां पहिरीं रा ते फतह आहे, हुम खां पहिरीं दाल ते दम आहे, त इहो हुम ई रहंदो। जॾहिं हुम जे अॻियां खां पहिरीं को बि अखर अचे जंहिं ते जज़्म हुजे, सुकून, या अखर हुजे, हे या अखर आहे ऐं हिन ते सुकून बि आहे मथां फी हिम, त ही इन करे हुम न थींदो, ही हिम थी वेंदो। इहो कानून आहे
बिल्कुलु सही था चओ साईं। ऐं इहो बि आसानी जे करे आहे त इहो पढ़णु असां तो ते या सां गॾु कसरा सवली थींदी आहे पढ़ण में। इन करे इहो कानून तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु अरबी जो इहो कानून आहे, इहो या सवलो खे करे कसर खपे ई खपे साईं, या खे कसर खपे ई खपे साईं। साईं या खे कसरा खपे ई खपे, बिल्कुलु सही था चओ। हा, या साईं पुठियां या या खे जो साईं पुठियां जेको हुनखे कसर। या खे साईं कसरा खपंदी आहे जॾहिं उहो कानून हूंदा उन या खां पहिरीं वारे अखर ते। ऐं हिन खां उहा हिन, हा उहो बि आहे हिन उहो में बि बि आहे फिर हुनजो हिन में हिन हा। में बि आसानी थिए थी पढ़ण में, या खां पोइ बि कसरा हा, वारो साउंड पाठ वाइज, जो साउंड वाइज, साउंड वाइज साउंड जॾहिं, वाइज। हा पोइ हुम पढ़णु ॾुखियो आहे। ठीकु आहे, उन खां पोइ हलूं था पिया 173 जो अञा हले थो पियो। वरी अचे थो अम्मा, उहो बि हर्फ़ शर्त आहे। हर्फ़ शर्त जॾहिं बि ईंदो आहे त उनजो जवाबु छा सां शुरू थींदो आहे? फ़ा सां। फ़ा खे छा चइबो आहे? हर्फ़ वाक़ियुनि, माना हर्फ़ वाक़िअ थिए थो पियो फ़ी जवाब शर्ते। फ़ी खां पोइ जवाब बि छो थियो? छो जो फ़ी हर्फ़ जर आहे त जवाब बि थींदो, जवाब न थींदो। जवाब बि शर्ते, हे मुदाफ़ मुदाफ़ इलैहि आहिनि, वरी इन करे आहे शर्त जेको कसर आहे उहो मुदाफ़ इलैहि जे करे आहे। फ़ी जवाब शर्ती त इहो थींदो व अम लज़ी नस्तन कफ़, वरी इस्तन कफ़ अची वियो हिते। पर उहे माण्हू जिन आर कयो, हुन आर जी ॻाल्हि आई त हज़रत ईसा अलैहिस्सलाम न कंदो मसीह अलैहिस्सलाम, पर जिन आर कयो बाने हुजण में ऐं वॾाई कई, अलाह पाक उन जी वरी ॻाल्हि थो करे त पोइ छा थींदो हुननि जो? पोइ उहो हर्फ़ जवाब, पोइ यू अज़िबुहुम, पोइ हू, की हू माना केरु? अलाह। अज़िब हुम आयो आहे हिते, हिम न आयो आहे। छो हुम छो आयो? हुम छो थो अचे हिम? बाक़ी मूंसां मुश्तिदा ठीक आहे, उहो जो पंहिंजो आहे पेश आहे हुनखे थी बा सही थी बा वियो। खे पेश आहे हिते, जेकॾहिं बा खे हिते कसरा हुजे हा त हिम थी वञे हा। बा खे पेश आहे त हुम ई रहियो, इहो चेंज न थियो। पर हू अज़ाब जी सज़ा ॾींदो तिन खे। कहिड़ो अज़ाब? अज़ाबन अलीमा, ॾुखोईंदड़ अज़ाब। असां ॾुखोईंदड़ जो ज़िक्र करे चुका आहियूं अॻे, त ॾुखोईंदड़ अज़ाब छा आहे? भई हिकिड़ो अज़ाब त आहे ई आहे पंहिंजी जाइ ते। जेको कंहिंखे बुख़ार हुजे, पर बुख़ार में के माण्हू चवंदा आहिनि यार हीअ मूंखे तकलीफ़ हेॾी आहे, ॾुखंदा आहिनि लिङ, उहो हिकिड़ो अलॻि तकलीफ़ हूंदी आहे। अज़ाब हिकिड़ो बुख़ार त आहे, अज़ाब आहे पंहिंजी जाइ ते, जेकॾहिं बीमारी आहे ईअं चइजे। पर ॾुख लिक कंहिंजा ॾुखंदा आहिनि, बीमार आहे पाण घुमंदो वतंदो आहे, घुमंदो आहे काॾे वियो कयो। पर के हूंदा आहिनि ॾुखंदा आहिनि वीचारा, उथी बि न सघंदा, वेही न, को चइबो त दवा चवंदो हथु न हण मूंखे, लिङ ॾुखंदा मुंहिंजा। ॾुखोईंदड़ अज़ाब, तकलीफ़ ॾींदो, रुआरे छॾे, अहिड़ी शइ चए रुआरे छॾे या तकलीफ़ ॾेई छॾे, माना तमामु घणो। अलीमा अलिफ़ सां आहे। वला यजिदून लहुम मिन दूनिल्लाहि वलिय्यन वला नसीरा। ऐं पोइ हू अज़ाब जेको ॾींदो त पोइ ऐं न लहंदा, ला माना ही ला नाफ़ी आहे या नाही आहे, ऐं न उहे लहंदा। साईं लाए नाफ़ी आहे। लाए नाफ़ी आहे, नाही आहे छो न? छो जो हिन में छोजो न साईं कर जो हुकुम कोन्हे। हुकुम न आहे। अलाह पाक कंहिंखे हुकुम कोन थो करे। अॼु तव्हांखे मां ॿी ग्रामर जी पॉइंट ॿुधायां, जेकॾहिं ग्रामर जो कंहिंजो टॉपिक न आहे त उहो भले हुनखे 2 मिंट असांखे छॾो ॾे, सम्झण जी ॻाल्हि आहे छड़ो। ला नाफ़ी आहे हीअ इन करे जो हीउ जेको फेल मुदारे आहे न, हे फेल मुदारे आहे न, या आयल आहे हिन में अॻियां, त उहो ख़तमु छा ते थो थिए? नून ते। इन जे मथां छा आहे? फतह आहे। पर जॾहिं तव्हां ला नाहिया ॾिसंदव त फतह कसरा दम न हूंदी, सुकून हूंदो हुन ते। ला नाहिया खे चइबो आहे जाज़िमा। छा चइबो आहे हुनखे ला नाहिया खे? ला, साईं जाज़िम हाज़िर अली साहब, साईं ला लाए जाज़िमा, जाज़िमा। ला जाज़िमा। ला जाज़िमा उहो छा कंदी आहे? फेल मुदारे खे मजज़ूम कंदी आहे। ॻाल्हि सम्झी? इन करे असांखे ख़बर पवंदी जी आहे। साईं मतिलबु, जी, जी मतिलबु जी इहा त साईं। असांखे जेकॾहिं माना जी ख़बर न हुजे त भई हुकुम थो अचे या न, असांखे ख़बर कोन्हे का, जेसिताईं माना पढ़ूं त हुन में नज़र ईंदो खणी। पर तव्हां जेकॾहिं ग्रामर जो तव्हांखे तर्जुमो न हुजे, तव्हां छड़ो अरबी जी तव्हां वटि इहा लिखियलु हुजे, त तव्हां हिन खे जंहिं ॾिसंदव यार हीअ कहिड़ी ला आहे, त तव्हां चवंदव मां माना ॾिसां, मूंखे त हिन जी ख़बर ई कोन्हे का। त पोइ तव्हां ॾिसंदव लफ़्ज़ खे, अच्छा ही जज़्म आहे थी वियो हिते, आख़िर में जज़्म अची वई, त पोइ हीअ ला न आई आहे। जज़्म न आहे त ला नाफ़ी आहे। सिंपल, ठीकु थियो। अॼु जो इनशा ताला तव्हांखे इहा सुठी टिप्पणी हूंदी। पर हू पोइ न लहंदा पाण लाइ छा? वला यजिदून, वजद माना लहणु, जिद जद वजद न, सॉरी जिद माना लहणु। न लहंदा पाण लाइ
अलाह खां सवाइ मिन दूनिल्लाह वलियुं वला नसीरा, को दोस्त न को मददगार। भई जेके इनकार कंदा, मां तकबुर कयूं ऐं आर कंदा अलाह खे पंहिंजो महबूद मञण में, त अलाह चए थो उनखे सज़ा बि ॾींदो, ऐं जॾहिं सज़ा ॾींदो त भला को मदद लाइ ईंदो उन्हनि जे, न कोन लहंदा को दोस्त को मददगार, माना को न को दोस्त उन्हनि जे मदद लाइ ईंदो, न को उन्हनि जो को मददगार थींदो। भला जेकॾहिं अलाह खे इहा चवण जी ज़रूरत कहिड़ी आहे, थोरो नोट कजो भला। माना त मददगार ऐं दोस्त मुमकिन हुयो, पर हिननि लाइ न आहे। थी सघे थो ईअं हुजे त भई, ऐं किन तर्जुमनि में लिखियो आहे वला यजिदून खे वला तव्हां लिखियो आहे। साईं हे तव्हां छो ग़लति आहे हिते हिन तर्जुमे में? ही जेकॾहिं को चवे थो ऐं न तव्हां लहंदव उन लाइ अलाह खां सवाइ को दोस्त ऐं न की मददगार, कंहिं इहो तर्जुमो कयो आहे पर इहो ग़लति कयो आहे। उहो छो ग़लति आहे? या बि तव्हां ईंदो ई न सही, या त तव्हां लाइ आहे ई न। या तव्हां लाइ आहे ई न, या आहे उन्हनि लाइ या तव्हां लाइ आहे ई न। आहे, छो जो वाह आहे न, हिन में जमा वाह त उन्हनि लाइ आहे। जेकॾहिं तव्हां त फर्स्ट पर्सन थी वियोसीं, होॾे हो सेकंड एग्ज़ैक्टली, पर्सन। तव्हां जेकॾहिं हुजे हा त हिते छा अखर अचे जो तव्हां थी वञे? हा, ता अचे। त सही हिते जेकॾहिं ता अचे हा त माना तजदऊं। तजिदून, त तव्हां न लहंदो, पर अलाह पाक उन्हनि सां ॻाल्हाए नथो, माण्हुनि सां डायरेक्ट त हुनखे ॻाल्हाए ई कोन थो। अलाह पाक चए थो व अमल लज़ी तन कफ़ू, तव्हां लाइ नथो चए त कुम, तव्हां लाइ नथो चए, हू अलाही ॿिए लाइ थो। जेके कंदा, जेके बि कंदा, त हुनजो जवाबु छा थींदो? उहे माण्हू न लहंदा, न उहे लहंदा। इन करे यजिदून आयल आहे हिते, न उहे लहंदा पाण लाइ अलाह खां सवाइ को दोस्त ऐं को मददगार। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त माना उहे माण्हू जेके अब्दुल्लाह चवराईंदा वञनि, अलाह जो बानू चवराइनि। असां असां सभु जेको आहे आहियूं न, अब्दु जो चइबो इबाद, मुंहिंजे ख़्याल में जमा, ठीकु आहे न। असां सभु वञा आहियूं अलाह जा आबिद से आबिद आबिद। आबिद। आबिद थींदो न साईं, हा न, अब्दु आबिद माना घणा, आबिद अब हिकिड़ो थियो, आबिद घणा। हा, त असां सभु अलाह जा बाना आहियूं। असांखे त शुक्र आहे अलहमद, असां त ख़ुशी सां चवंदा आहियूं। और त छा थींदो आहे, असां त वॾे वाक्य चवंदा आहियूं त असां अलाह जा बाना आहियूं। त माना अलाह साईं कंदो, जेकॾहिं असां को कमी पेशी थिए त अलाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाईंदो। ऐं जेकॾहिं अलाह पाक कंहिंखे शिफ़ात जी ताक़त ॾिए थो, जेको असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झंदा, हदीस में बिल्कुलु आया त शिफ़ात कंदा, दुरूद पाक घणो खपे पढ़णु खपे हुनजे लाइ असांखे। त असां इनशा ताला न को दोस्त को मददगार बि असां लाइ हूंदो, ऐं अलाह पाक जे रहम सां असां सभु जन्नत में इनशा ताला दाख़िल थींदासीं, बहितरीनु अलाह आमीन जे रास्ते सां। आमीन टाइम थी आमीन। वियो आहे हिकिड़ो, पर हिकिड़ी ॻाल्हि हिते कयूं था पिया, 74 75 ते पोइ हलंदासीं। सूरह आल इमरान में हीअ आयत आहे जिते माण्हू तर्जुमो ग़लति कयो आहे माण्हुनि, ऐं माण्हुनि खे गुमराह कयो आहे। कहिड़ो? वला आलम वधीक, छो जो अलाह खे इल्मु बहितर आहे, मां पंहिंजो मग़रूरी माण्हू न करे। हीअ आयत अचे थी पई, तव्हां ॾिसो, जॾहिं चयो अलाह कंहिंखे ओहे, वैस काल अलाह या ईसा इन्नी मुतवफ़ीक व राफ़िउक इलैया। हे टे लफ़्ज़ जेके आहिनि, जेके मुतवफ़ीक का माना तोखे, अलाह पाक ईसा अलैहिस्सलाम खे थो चवे ख़ुदि, वराफ़िउक तोखे, इलैया पाण ॾांहुं, अलाह पाक ॻाल्हाए थो, पंहिंजो ज़िक्र थो करे। ऐं यादि कर रसूल अल्लाह, यादि कर केरु? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यादि कयो, जॾहिं या ज़िक्र कयो हिन ॻाल्हि जो, त जॾहिं चयो अलाह त ए ईसा, ईसा 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 न ईसा, बेशक आऊं, इन्नी बेशक आऊं, मुतवफ़ीक वफ़ात ॾींदड़ आहियां तोखे। हाणे जिन इहो तर्जुमो कयो आहे मां मौत ॾींदड़ आहियां तोखे, उहो ग़लति आहे। ऐं ॿियो आहे वराफ़ी उक, ऐं बेशक मथाऊं कंदड़ आहियां तोखे। के था चवनि त राफ़ी उक माना दर्जो वधाइणु। भई जेकॾहिं दर्जो वधाइणु हुजे हा त पोइ अलाह इलाही छो चए हा? केॾी राफ़ी गुमराही था माना कनि। मथे से मथे, राफ़ी माना खण, मथे खण। खणणु, मथे दर्जो न, मथे खणणु, मथे खणणु इलाही पाण ॾे। त इन में इहो आहे त माना असां ईसा अलैहिस्सलाम खे अलाह पाक पाण ने खणी वरितो। हाणे असांजे मुस्लमाननि इन खे तर्जुमा ग़लति कयो आहे, त मौत ॾींदड़ आहे तोखे। मौत न आहे ही, छो मौत न आहे? वफ़ा जो मतिलबु मौत न आहे, पूरो आहे, पूरो पूरो तोखे खणंदुसि मां, ठीकु आहे, इन ज़िंदा में से सलामत।
इन में साईं ॾिसो त इहो को हिकिड़ो बि माण्हू जो हूंदो न तर्जो जेको तव्हां ॾिसंदो कॉमन जेको नॉर्मल जेके माण्हू तर्जुमो कंदा उन्हनि हलणो पवंदो हीअ त साईं हिकिड़ो ॻाल्हि माण्हू इहा आहे ग़लती त कई आहे उनजो पंहिंजो हा मसइलो आहे पर ॾिसणो हा इहो उन पवंदो जो आहे मेजॉरिटी जेको आहे उहो छा था लिखनि। जी साईं, पर ॿुधो साईं, ॻाल्हि इहा आहे त जॾहिं माण्हू उन्हनि खे कॾहिं कॾहिं ॿुधनि था न, यूट्यूब ते अची था वञनि, त पोइ सुवाल था पैदा कनि साईं कीअं थींदो। अॼु मां इहा ॻाल्हि क्लियर थो कयां हिते त इनशा ताला माण्हू ॿिए इहा ई तर्जुमो इन जो आहे। जेकॾहिं को मौत करे थो पियो त हुन ते महिरबानी करे असां कोन था चऊं त मां को सही आहे, तव्हां वरी उन ते गौर कजो त इहो ज़रूरी न आहे त सही आहिनि, तव्हां उनखे चेक कजो, ॿियो न कयो कम अज़ कम, त उन ते हिकदमि यकीन न कयो। छो जो जेकॾहिं का ॻाल्हि माण्हू ॿ ॻाल्हियूं कंहिंजी ॿुधे त भला पोइ उनखे पाण तहक़ीक़ करे न। अचो त मां तव्हांखे हिते पंहिंजी तहक़ीक़ थो ॾेखारियां। तहक़ीक़ करणी आहे, तहक़ीक़ करणी आहे, ॾिसो त कहिड़े पासे सुठा माण्हू जेके जेके वॾा बहितरीन आलम आहिनि। छो त हिकिड़ो माण्हू लिखियो आहे उहो असां जहिड़ो वॾो आलम न आहे त पाण हुन जूं ग़लतियूं साईं हूंदियूं भले पाण वॾा जेके आलिम ॻोल्हे हुजनि न कंदासीं। साईं, भले वॾो आलिम न लिखियो हुजे न, ॻाल्हि इहा न आहे। ॻाल्हि आहे त क़ुर जो कलाम आहे न, असां क़ुर ॾिसूं था न पिया, हदीस मुबारकूं ऐं जेके पाण चवनि उनखे थियूं पयूं कंहिं 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 न कंहिं कसूरी ते परखबो न सही त ॾिसो ॿिया आलम छा था चवनि पिया, उन्हनि जी जेका नॉलेज छा आहे, जेका मेजॉरिटी छा थी चए। छो त असांजो इल्मु एॾो वॾो न आहे न, असांखे इहो ॿी कसवटी त हुजे असांखे, कंहिं कसवटी ते तव्हांखे छॾिणो पवंदो। साईं बिल्कुलु तव्हां छो सही त था इन चओ ॻाल्हि खे ॿियनि आलम में लिखियो हूंदो, ॿियनि आलम में लिखियो हूंदो न सही, को हिकिड़ो थोरो साईं। हूंदो न। बिल्कुलु सही था चओ, मां बि इहो अर्ज़ु कयो साईं त मां इन करे उहा शइ हिते खणी आयो आहियां रिसर्च करे, उहा बि तव्हां सां हा शेयर कयूं था हा पिया, तव्हां मां ॾिसो। उहो चयो त हिकिड़े खे न वठिबो, ॾिसबो त भई जेका ॿिया आलम छा था चवनि पिया, इन करे बिल्कुलु तहक़ीक़ करणी साईं पवंदी मां, आहे। पर इन तहक़ीक़ ते पहुचण लाइ बि जेको हर माण्हू न वेंदो, नॉट ठीकु आहे एवरीबडी साईं, विल पर गो देयर। साईं ही जनरल जेको आहे हज़रत ईसा आयत आहे क़ुर जी आई आहे, उनखे ई डिस्क्राइब था कयूं पिया। उहो इहो आहे न न त इहो ॾिसो। तव्हां सही था चओ, मां जनरल ॻाल्हि थो कयां, इहो हा तव्हां त सही सही था था चओ, चओ साईं, बिल्कुलु मां बिल्कुलु बिल्कुलु एग्री सही था आहे। कयूं पर हुन सां। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त छा आहे त को माण्हू गलति लिखे थो, पाण उनजे करे असांखे ॿियो डिफिकल्ट थी वेंदो। हर माण्हू जी ताक़त ई न आहे जो वञी एॾो जेको आहे उनजी करे आहे उनखे अलाह माफ़ करे, इहो क़ुर पाक मिली तर्जुमा जो वीचारे इहो ॾिठो, उहो छा करे वीचारो, उहो साईं उहो बिल्कुलु सही या आहे उनजी तव्हांजी एतिरी ॻाल्हि, पर पहुच जेके न आहे असां जेॾी हिते वॾी वेठा तहक़ीक़ आहियूं। करे। हा बिल्कुलु तव्हां सही हा था चओ बिल्कुलु साईं। सही आहे, बिल्कुलु सही आहे। हा मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त इहो जंहिं लिखियो आहे उनजी ग़लती आहे। बेशक हक़ीक़त आहे इहा। त हाणे ॻाल्हि इहा, असां जॾहिं इहो चयोसीं, बिल्कुलु सही था चओ साईं, बिल्कुलु तव्हां एग्री 100% अलहमदिल्ला। असां जॾहिं इहा ॻाल्हि कईसीं त ही वफ़ात जेका आहे उहो मौत न आहे, उनजी साबिती कीअं थी मिले क़ुर पाक मां ई। तव्हां ॾिसो आले इमरान में असां पढ़ी आया आहियूं 102 नंबर आयत आहे, या अयो लज़ीन आमनू, ईमान आणियो अलाह ते, इत्तक़ुल्लाह, अलाह खां डिॼो, अहिड़े नमूने सां जीवन सां डिॼण जो हक़ आहे, माना सही अमल कयो। वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून, मरो एसिताईं न जेसिताईं तव्हां मुस्लमान न हुजो। अलाह पाक लफ़्ज़ कहिड़ो मौत जो आंदो आहे, इहो मौत सभिनी जे लाइ आहे। वफ़ात जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम लाइ आयो आहे फ़क़ति, हज़रत ईसा अलैहिस्सलाम लाइ मौत जो न आयो आहे। मां वफ़ात ॾींदुसि तोखे, मौत न चयो अथई। ऐं अॻिते हली चऊं था पिया, सूर बकर जी 28 नंबर आयत चए थी, अलाह पाक चए थो पियो, कैफ़ तकफ़ुरून बिल्लाह, अलाह में तव्हां कीअं यकीन कोन था कयो, कीअं अलाह जो इनकार था कयो। वकुंतुम अमवातन, जॾहिं तव्हां डेड हुयो, डेड माना नथिंग, ज़ीरो, कुझु बि न हुयो, तव्हां ख़तमु थियल हुया, माना हुयो ई कोन। फ़अहयाकुम, तव्हांखे हयाती ॾिनी, तव्हांखे अलाह सिधो थो ॻाल्हाए, तव्हांखे हयाती ॾिनी। हाणे लफ़्ज़ चए थो तुम युमीतुकुम, तव्हांखे मौत ॾींदो। सभिनी माण्हुनि खे छा अचिणो आहे, मौत अचिणो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मौत न आयो आहे, क्लियर कट क़ुर पाक सां। अच्छा, मात यमूत थींदो आहे इहो, अलाह पाक मात यमूत जो फ़िइल इस्तेमालु नाहे कयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम लाइ। इहो तव्हांजो अथव रिसर्च, उन खां पोइ तव्हांजे इहो प्रूफ आहे त बाबा अलाह पाक नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम लाइ मात यमूत वारो बाब मात जो इस्तेमालु न कयो आहे लफ़्ज़। पर अॻिते हलो थो अचो, हाणे कंहिंजी वफ़ात थींदी आहे, असां छा चवंदा आहियूं, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, माना अलाह ॾे मोटे थो उहो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम लाइ अलाह पाक छा चयो आहे, राजिऊन कोन चयो अथई, राफ़ियुक इलैया, तोखे मथे खणंदुमि पाण ॾे, ॻाल्हि ई ख़तमु। इलैहि राजिऊन हुजे, त मोटी वियो अलाह ॾे, अलाह ॾे मोटी वियो त पोइ मोटी ख़तमु थी वियो, मौत अची वियो, अलाह ॾे मोटी वियो, ख़तमु। साईं इहो ई त सॼो बेस आहे मुस्लमान जो, ईसाई जो, इहो ई त बेस आहे, इन हा ते सॼो मसइलो आहे। इहो ई त जेको एग्ज़ैक्टली, आहे इहा ई त पिविटल पॉइंट आहे। माशाल्लाह, जेकर बिल्कुलु असां सही, इन पिविटल पॉइंट तां हटी वेंदासीं त पोइ असां होॾे लाइ वेंदासीं न। इहा आहे बिल्कुलु, दैट्स द पिविटल पॉइंट। बिल्कुलु बिल्कुलु अॼु बिल्कुलु सॼी साईं। पिविट हिते आहे। हा,
ऐं साईं हिकु आहे हिकिड़ो वॾो आलिम आहे मदीना मुनवरा में बि हुन पढ़ायो आहे यूनिवर्सिटियुनि में, उन ई क़ुर पाक जे तर्जुमे जो या ईसा इन्नी मुतवफ़ीक आयत नंबर 55 सूरा आले इमरान जी, उन जो तर्जुमो छा कयो अथई, ओ ईसा आई शैल फुली टेक यू, पूरो जो पूरो बात खणी वठंदुसि मथे। आई शैल गिव यू डेथ नो, इट्स नॉट अबाउट आई शैल गिव यू डेथ। तव्हां किथे बि ॾिसो क़ुर पाक डेथ लिखियलु कोन्हे का, पर जिन पंहिंजो तर्जुमो डेथ करे चवनि था पिया फ़िक्र फराई आहे साईं, इहो फ़िक्र फराई, फराई बि हिकिड़ा अथव साईं। उन खां पोइ गांधी साहब वारा बि चवनि था पिया इहो त साईं उहो मौत अची वियो साईं ईसा इस्लाम खे, वल्लाह आलम साईं, उहे बि वॾा आलिम आहिनि, पर क़ुर पाक जी आयत में मौत इस्तेमालु थियल न आहे, बसि असांजो चवणु एतिरो आहे, वधीक हर को पाण ॼाणे। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी आख़िरी था कयूं, क़ुर पाक जी आयत अलाह पाक सभिनी नफ़्सनि खे छा ॾींदो, कुल नफ़्सुन ज़ाइक़तुल मौत, कुल नफ़्स खे छा अचिणो आहे, मौत अचिणो आहे। जेकॾहिं अलाह पाक हज़रत ईसा अलैहिस्सलाम लाइ मौत जो इस्तेमालु न कयो आहे, त माना ईसा अलैहिस्सलाम खे मौत त आयो कोन्हे, उहो बि नफ़्स आहे, अलाह पाक जो बानू आहे, पोइ न मौत त अचे न। जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम आसमान ते हले पियो, या त उते अलाह पाक मौत ॾियणु चाहे कंहिं बि कंहिं पंहिंजी मखलूक खे, त ॾेई सघे थो पियो, पर अलाह पाक असां हदीस मुबारकनि में अचे थो पियो, ऐं क़ुर पाक बि साबित कयो त भई मोटी ईंदो, पोइ 40 साल रहंदो, पोइ उनखे हिकिड़ो तबई मौत ईंदो, जीअं हीअ आयत करीमा चए थी पई। इहा आयत करीमा कहिड़े सूरत में आहे, उहो हिन सूरत में आहे, कोरियड़ो, इनखे अरबी में छा चइजे, कोरीड़ो जी सूरत अनकबूत कहिड़ी आहे, अनकबूत इहो अनकबूत अनकबूत, अरबी में अनकबूत। अनकबूत, सूर अनकबूत 29 नंबर आयत आहे, हुनजे 57 नंबर आयत में ही सूरत नंबर 57 में अलाह पाक चए थो कुल नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, ठीकु आहे। ऐं हीअ जेका असां आयत पढ़ीसीं, त उन ई हिकिड़े सिंधी तर्जुमे में हिन जो जेको आयत जो असां चयो न वला यजिदून न लहंदा, उहो हिन जो तर्जुमो ई खुटल आहे हिते, उहो हुनखे मां ईमेल कंदुसि इनशाला टाइम कढी भुरगड़ी साहब खे, हीअ सज़ा ॾींदो अज़ाब नली मां ॾुखो ईंदड़ ताईं आहे, हिन जो रहियल आहे, टाइपो थी वेंदो आहे बहरहाल, पर ख़बर हुजे इहा। अलहमदिल्ला इनशा ताला 174, 75, 76 खे इनशा ताला नेक्स्ट क्लास में सम्झंदासीं। अलाह से असांजी क़ुर पाक खे सिखणु सिखाइणु ऐं अचण खे क़बूल फरमाए इनशा ताला। वॾी आमीन महिरबानी आमीन साईं, अलाह साईं जज़ाकल्लाह आमीन जज़ाकल्लाह आमीन ख़ैर। आमीन। मां हिन खे स्टॉप शेयर कयां ऐं स्टॉप स्ट्रीमिंग बंदि कयां हिन जी मां। साईं जेके हज ते वञनि था पिया या वेंदा या विया आहिनि, कंहिंजा अज़ीज़ क़रीब दुआ कजो त असांजे अलाह पाक सभिनी जे लाइ ख़ैर जी दुआ घुरनि। असां पाक अलाह पाक हिन असांजे क़ुर जे सिखण में बि असांखे बरकत नसीब करे, असांखे मोहबत नसीब करे सिखण जी ऐं अमलनि जी, ऐं असांजो हीउ सिलसिलो इनशा ताला ता क़यामत ताईं क़ुर सिखण जो हलंदो रहे। असांजो ज़िंदगी जो आख़िरी साह अची बि असां क़ुर ते गंढियल हुजूं, कलमे सां हुजूं। अच्छा, आमीन। इहो तव्हां असां हिकिड़ो सुवाल आहे, तव्हां मुतवफ़ी चयो पाण, जी मुतवफ़ी जी माना छा आहे? वफ़ात न आहे? न